अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में असां सिखंदासीं त असां इनशूट वीडियो एडिटर खे बग़ैर वाटरमार्क जे कीअं था इस्तेमालु करे सघूं। पोइ उहो आईफोन में हुजे या वरी एंड्रॉइड में बिल्कुलु फ्री तव्हां बग़ैर वाटरमार्क जे इस्तेमालु करे सघो था। बिल्कुलु हिन ई तरीक़े सां कहिड़ो तरीक़ो आहे ॼाणण जे लाइ हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। सभ खां पहिरीं तव्हां जेकॾहिं को मूड वग़ैरह या किथां APK इंस्टॉल कयो आहे त उनखे डिलीट कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं तव्हां वटि पुराणो वर्ज़न आहे त उनखे अपडेट कयो या वरी प्ले स्टोर ते अची डायरेक्ट इनशूट वीडियो एडिटर इंस्टॉल कयो। हीउ तमामु सुठो ऐं खोड़ सारनि फीचरुनि सां भरपूर हिकु बहितरीनु वीडियो एडिटर एप्लीकेशन आहे। ठीकु आहे, हिनखे इंस्टॉल करण खां पोइ असां हिनखे ओपन कंदासीं त हीउ नेटवर्क जी परमिशन वठे पियो। ॾियोसि नेटवर्क जी परमिशन ज़रूरु ॾिजो। यादि रहे जंहिं वक़्तु तव्हां हिनखे इस्तेमालु कयो था उन वक़्तु तव्हां वटि इंटरनेट न आहे त को मसइलो न आहे, पर जंहिं वक़्तु तव्हां वीडियो खे एक्सपोर्ट कयो था उन वक़्तु तव्हां वटि इंटरनेट हुअणु लाज़मी आहे। त केतिरा ई सारा फॉलोवर्स आहिनि, बहरहाल उन्हनि खे छॾियूं था। पाण चवंदा डायरेक्ट वीडियो ते अचण खां पोइ असां हिते हिकिड़ो रेंडम कुझु फ़ोटू खणूं था ऐं वीडियो ठाहियूं था। मिसाल तौरु मूं वटि AB जा 2 फ़ोटू पियल आहिनि, हिकिड़ो ही तव्हां नेक्स्ट ही कुझु गाइड आहे। हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त इनशूट जो हिकिड़ो वाटरमार्क आहे। बहरहाल कुझु असां ॿी एडिटिंग करे वठूं। मिसाल तौरु हिते आउं नालो लिखां थो AB शर। ठीकु, हाणे इहो असां रिमूव कीअं कंदासीं हिन वीडियो खे पूरो ॾिसिजो। हीउ व्लॉगर अथव, तमामु सुठी व्लॉगिंग कंदो आहे। सो AB व्लॉग्स जे नाले सां जो चैनल आहे ऐं तमामु सुठो छोकिरो सिंध जे कल्चर खे ॾेखारींदो आहे। हिन में खोड़ सारा फीचर आहिनि, नाले खे तव्हां जीअं वणे तीअं करे वठो। सो हिनखे आउं कोई एनिमेशन ॾेई थो वठां जेको सुठो हुजे। बसि इन वारो इहो एनिमेशन सही रहंदो हुन जे लाइ, ऐं आउट में को ॿियो एनिमेशन ॾेई था वठूं। सही आहे। सो एनिमेशन ॾियण खां पोइ ओके, हाणे जेकॾहिं हिते तव्हां सेव ते क्लिक करे रेज़ोल्यूशन बि चूंडे सेव ते क्लिक कंदो त सेव त थी वेंदो, पर हिन में हिकिड़ो मसइलो ईंदो। जीअं आउं तव्हांखे प्ले करे थो ॾेखारियां, हिन में सेव करण खां पोइ बि वाटरमार्क कोन हटंदो। सही, हा, वाटरमार्क कीअं हटे उहो तव्हांखे आउं ॾेखारे थो वठां। उनजे लाइ तव्हां ॿीहर ही जेको वाटरमार्क आहे हिन ते क्लिक करियो ऐं हेठि तव्हांखे मिलंदो फ्री रिमूव जो ऑप्शन 3 नंबर ते। ठीकु आहे, इन फ्री रिमूव ते क्लिक कयो। हिते तव्हांखे एड ॾिसणो पवंदो। इहो उन सूरत में थींदो जॾहिं तव्हां वटि इंटरनेट ऑन हुजे। जेकॾहिं इंटरनेट ऑन न हूंदो त तव्हां रिमूव नथा करे सघो। ऐं हीउ एड हूंदो तक़रीबन कुझु सेकंड्स जो, जेको ख़तमु थियण खां पोइ तव्हां ॾिसी सघो था त बिल्कुलु वाटरमार्क रिमूव थी चुको आहे। सो हीउ तव्हां ॾिसी सघो था त वाटरमार्क मुकमल तौर ते रिमूव थी चुको आहे। हाणे हिनखे जेकॾहिं असां सेव कंदासीं तॾहिं तव्हां ॾिसी वठो त हीउ सेव थियल फाइल आहे। हिन में कंहिं क़िस्म जो को वाटरमार्क न आहे। इन तरह तव्हां मुकमल एडिटिंग करण खां पोइ वाटरमार्क रिमूव करे सघो था। सो हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। रखंदा आहिनि जंहिंमें अक्सर वधीक वीडियो जे लाइ तव्हां सम्झी सघो था। वीडियो तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधायो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो, लाइक करे दोस्तनि सां शेयर कयो। तव्हां साॻी वीडियो में तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय। फोटो हूंदो आहे